सिंध में अमन जी बहितरी तरफ़ वॾो क़दम बात ॾोहारियुनि ॾोहनि जी दुनिया छॾे हथियार फिटा करे छॾिया। पुलिस लाइन शिकारपुर में हथियार फिटा करण वारी तक़रीब में ॾोहारियुनि गिरफ़्तारी ॾिनी। ॻड़ी तेगो पुलिस कैंप ते गिरफ़्तारी पेश कंदड़नि में 3 इनाम रखियल ॾोहारी भी शामिल। सिखियो सोनारो गुलसार मुला तेगाणी निसार सबजोई लाडो तेगाणी चुमो तेगाणी नूरुद्दीन गुलाम हुसैन ऐं 2 हथियार फिटा कया। सूबाई घरू वज़ीर जाविस लंचार जो चमड़ाहे त हथियार फिटा कंदड़ कानून मौजूद केसनि खे मुंहुं ॾींदा। अदालतनि खां मथीरो को बि क़दम न खंयो वेंदो ऐं अदालतूं कानून तहत फ़ैसिलो कंदियूं। केस हलण ताईं हथियार फिटा कंदड़नि जी ख़ानदाननि ऐं कानूनी मिल्कियतनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। ॾोहारियुनि तरफ़ां हथियार फिटा करण में मक़ामी सरदारनि जो वॾो किरदारु आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चमड़ाहे त ॾोहारियुनि लाइ ही बहितरीन मौक़ो आहे त पाण खे पेश करे सुकून जी ज़िंदगी गुज़ारिन ऐं ॿारनि खे तारीख़ ॾियारे सुठो शहरी बणाइनि त जीअं समाज में अमन क़ाइमु थी सघे। ॾोहारियुनि पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ हथियार फिटा कया आहिनि। को बि ॼम खां ॾोहारी नाहे हूंदो। वक़्त ऐं हालतूं ॾोहारियूं बणाईंदियूं आहिनि। हर सरदार पंहिंजे राज खे सिधी राह ते आणे त बहितर आहे। ही प्रोग्राम हिकु पैगाम आहे। ॿिया सरदार बि ईंदा। तेगो खान तेगाणी हथियार फिटा करण सुठो अमल आहे पर ॾोहनि जी दुनिया छॾींदड़ जी बहाली अहम हूंदो। ईअं न थियो त सॼे महिनत ज़ाया वञे। शहरियार खान मर ॾोहारियुनि जा ॿार हथियारनि बदिरां कलम हथ में खणंदा त सुठो अमल हूंदो। ज़ुल्फ़कार कमारियो। सिंध सरकार वफ़ाक़ तरफ़ां कणक जो इमदादी 3500 रुपया फ़ी मण क़बूल करे वरितो। सिंध जे आबादकारनि खे 55.99 अरब रुपयनि जो पैकेज ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मादल शाह जो चमड़ाहे त वफ़ाक़ी हुकूमत कणक जो इमदादी 3500 रुपया मुक़रर कयो आहे। सिंध सरकार चाहे थी त आबादकारनि खे कणक जो इमदादी अघ 4000 रुपया मण मिलणु घुरिजे। आर्टिकल 151 तहत कणक जे चुर्प रोकी नथी सघिजे पर नज़रदारी ज़रूर करे सघिजे थी। सिंध ऐं पंजाब सभ खां वधीक कणक पैदा कनि था। हारियुनि खे सहूलियतूं न ॾिनियूं वयूं त कणक जी पैदावार घटिजी वेंदी। सब्सिडी ॾियणु घुरिजे जीअं ग़रीब आबादकार खे फ़ाइदो पहुचे। आबादकारनि खे 55.99 अरब रुपयनि जो पैकेज ॾिनो वेंदो। कणक स्टॉक थियण सां ॿाहिरां घुराइण खां बची पऊं था। सिंध वटि 12,65,000 टन कणक मौजूदु आहे। खैरपुर में क़त्ल थियल नबी दाराई संदसि 4 पार मीठी माउ हवाले जनाज़ा नमाज़ में फारसन सियासी समाजी वापारी अखबारनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल कंदड़ नारी खे सरगोदा में दफ़नाए वियो। अक्सा घरू अणबणता मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे क़त्ल करण बाद पाण बि आपघात कयो हो। घोटकी जे वकील उबैदुल्ला घोटो जी मुबीन अक़बाबाद बाज़ियाब करायल नारी इरम घोटो वारसन हवाले पुलिस सख़्त सिक्योरिटी में बाज़ियाब करायल नारी इरम घोटो खे अदालत में पेश कयो। घोटकी जी अदालत इरम घोटो खे संदसि वालिद उबैदुल्ला घोटो हवाले कयो। वकील जो चमड़ाहे त इरम घोटो अदालत में बयान ॾिनो हू घरां कावड़ जी सख जी दरगाह ते वई हाणे वारसन ॾांहुं वञणु चाहे थी। कराची जे जैक्सन वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले में 2 फोरू मारिजी विया। हिकु वाटाड़ू ज़ख़्मी। पुलिस जो चमड़ाहे त KPT पुल ते ट्रैफ़िक जाम दौरान शहरनि खां फुर दौरान मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। पिंडी टेस्ट में पाकिस्तान ॿी इनिंग्स में 6 विकेटनि जे नुक़सान ते 94 रन्सूं ठाहे वरितियूं। क़ौमी टीम खे 23 रन्सनि जी लीड हासिल। बाबर आज़म 49 मोहम्मद रिज़वान 16 रन्सूं ठाहे नॉट आउट। ॾखण अफ्रीकन टीम पहिरीं इनिंग में 404 रन्सूं ठाहे ऑल आउट थी वई। पाकिस्तान तरफ़ां डेब्यू कंदड़ आसिफ आफरीदी 6 विकेटूं वठी पहिरीं मैच में 5 खां वधीक विकेटूं वठंदड़ वॾी उमिरि वारो क्रिकेटर बणिजी वियो।